नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चवणु आहे त हू पंजाब जी पहिरीं औरत वज़ीर आला हूंदे पंजाब जे अवाम खे वाज़े मैंडेट ॾिनो आहे। लाहौर में पार्लियामानी पार्टी जे इजलास ते ख़िताब कंदे मरियम नवाज़ चवणु आहे त पंजाब में चूंडूं नून लीग लाइ ॾुखियूं हुयूं पर अवाम मथनि एतमाद कयो। हुन चयो त हू पंजाब जे अवाम जी ख़िदमत कंदा रहंदा। संदसि चयो त हुननि अवामी ख़िदमत जा रिकॉर्ड क़ाइमु कया, हाणे बि ख़िदमत जारी रखी वेंदी। अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त हू पंजाब जी पहिरीं औरत वज़ीर आला हूंदे पंजाब जे अवाम खे वाज़े मैंडेट ॾिनो आहे। लाहौर में पार्लियामानी पार्टी जे इजलास खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ जो चवणु आहे त पंजाब में चूंडूं नून लीग लाइ ॾुखियूं हुयूं पर अवाम मथनि एतमाद कयो। हुन चयो त हू पंजाब जे अवाम जी ख़िदमत कंदा रहंदा। संदसि चयो त हुननि अवामी ख़िदमत जा रिकॉर्ड क़ाइमु कया, हाणे बि ख़िदमत जारी रखी वेंदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त हू पंजाब जी पहिरीं औरत वज़ीर आला हूंदे पंजाब जे अवाम खे वाज़े मैंडेट ॾिनो आहे। लाहौर में पार्लियामानी पार्टी जे इजलास खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ जो चवणु आहे त पंजाब में चूंडूं नून लीग लाइ ॾुखियूं हुयूं पर अवाम मथनि एतमाद कयो। हुन चयो त हू पंजाब जे अवाम जी ख़िदमत कंदा रहंदा। संदसि चयो त हुननि अवामी ख़िदमत जा रिकॉर्ड क़ाइमु कया, हाणे बि ख़िदमत जारी रखी वेंदी।